नाज़रीन ही असां चूंडको जे भरिसां गांगुरको में बीठा आहियूं। हिते ही उठनि जो हर साल मेलो लॻंदो आहे। हिन साल मेलो लॻो आहे। हिते परे परे खां उठ आया आहिनि। अचो त उहो उठनि जे सुवारनि खां ऐं मालिकनि खां पुछूं त ही उठ किथां आया आहिनि ऐं कहिड़ियूं कहिड़ियूं जिन्सूं आहिनि। निकट बरसे वाह जो वारो अश्क लॻो और बेले सां नींहुं लॻो नारो बंबरो घुमे ॿाहिरि सां कयो हिन मुल्कनि में मोहबत जो वारो पोइ संगत वठी सारो वेंदो हमेशह हज़ूर ॾे। इहो भंडारा जो तमामु सदाई मेला हूंदा आहिनि हिते। हितों के सांगड़ जा आहिनि, के त सालेपट जा आहिनि, के शिकारपुर जा आहिनि, के सॼो मतिलबु ठरी तालके जा उठ हिते आहिनि। नाला उठ जा यादि जोगी फलाणो आहे, कामाडो आहे, फलाणे रे असां मुस्कुराड़ो आहे, नाला यादि विसरी विया आहिनि। बाक़ी उठ भला तमामु तमामु सुहिणा। हे साईं तक़रीबन 2-3 सालनि खां वठी हिते मेलो लॻंदो आहे उठनि जो। तमामु पराए परे ॾूरान इलाइक़नि खां कई हिते उठ ईंदा आहिनि। पोइ शौक़ मथां उठनि जा नाला रखिया वेंदा आहिनि। कंहिंजो कबूतर नालो हूंदो आहे, कंहिंजो कमांडो नालो हूंदो आहे, कंहिंजो साईं खे चवां जेको आहे सो मेजर नालो हूंदो आहे, कंहिंजो DC नालो हूंदो आहे। प्यार मां नाला छॾींदा आहिनि। मुंहिंजो उठ मथे हुजे, जीअं जीअं गिरेट मथे हूंदा आहिनि माण्हुनि जा, ईअं जेको आहे उठनि जा गिरेट मथे रखंदा आहिनि नाला। के काछी हूंदा आहिनि, के मेड़ाई हूंदा आहिनि, के ओतरादी हूंदा आहिनि। उठनि जूं जिन्सूं आहिनि मुख़्तलिफ़ क़िस्म में, अलाए केतिरियूं उठनि जूं जिन्सूं आहिनि। ही मेलो साईं तक़रीबन जेको आहे 5-7 सालनि खां वठी हिते लॻे थो। हा, तमामु जेको आहे मोहबत जो मेलो आहे, रिज़्क जो मेलो आहे ऐं ही जेको आहे तमामु सुठो मेलो आहे, सुठी तफ़रीह आहे। ही तमामु जेको आहे बहितरीन मेलो आहे। असां साईं तजल खां साईं लख खां आया आहियूं। लख शरीफ़ वरंदे मुरीद पीर साहिब जा आहियूं। मेलो साईं भंडारो भलो आहे, ॾाढो ॾाढो भलो आहे। तमामु तमामु मेलो भलो आहे। डर की खरपुर को के थर जाके पिरी के डखड़ो लाड़ जा आया आहिनि। वडरे खमीसे आजी खमीसे जा उठ अथव तमामु। हिते घणे को घणा ॿिया कुझु काइम खान बंबरो जा उठ तमामु घणे को घणा अथव। तालके खां आया आहियूं। असांजो जेको तारफ़ आहे पसर सालापट तालका रोडी ज़िलो सखर मुल्क बकार पाण मार नालो मुंहिंजो मोहम्मद उमर। हे उठा माया मस्ताना यार सभु चित्रे गॾु थिया आहिनि। भला भला उतर खां ॾखण खां ओलह खां पर सिंगार जी या सिंगार। हे असांजा जत जेके आहिनि मिस्किन मन ठार पिरी अरा करे कुर्बदार। हिन वक़्तु हैवान असांखे घटि में घटि 5-6 साल थिया आहिनि। हा, सिंध जी सखावत आहे, जारी रखियो था जो पंहिंजे तावन सां पंहिंजे ख़र्च सां उहो असां मेला मलाखड़ा शौक़ु इहो पंहिंजो बरक़रार रखियो था अचूं। न ॿी कंहिं कमाईअ जे कढूं न को कंहिंजे लाइ रुगो शौक़ु सिंध जी सखावत जे लाइ असां सभु कुझु पंहिंजा उठ भला पंहिंजा उठ सालेपट जा ईंदा आहिनि। हूअं त परे खां टेम हूंदा त बलोचिस्तान खां बि ईंदा, पंजाब खां बि ईंदा आहिनि खजी। पर इहो असां तकिड़ो कयो हाणे तजल खां वठी ऐं सालेपट खां वठी मथे थर अछड़े खां वठी जेके बि आहिनि उठ गॾु थिया आहिनि। वॾी वॾी महिरबानी आहे उठनि वारनि जी, सुवारनि जी, संगत जी, दोस्तनि जी, महिमाननि जी जन साथ ॾिनो आहे। तव्हांजी बि वॾी वॾी महिरबानी आहे। जी जी अञा आहिनि उठनि जा शौक़ आहिनि। हर हिकु वटि 1-2-4 शौक़ जे लाइ झलियो था अचनि। भला भला उठ, हा भला रेस कोरस जहिड़ा सुठा सवारियूं कनि था, बिल्कुलु कनि था। वॾी महिरबानी तव्हां। फ़ाइदो बस शौक़ आहे पंहिंजे दिलि जो शौक़ आहे। बसि सवार चढ़ंदा आहियूं, सवार ॿियो आहे। हा सवारी कंदा आहियूं, चढ़ी आया आहियूं। वञूं था बसि इहे हिते मेलनि मलाखड़नि ते वञूं था। हा थर में बि अॻु में चढ़ंदा आहियूं ऐं पर हाणे जे मेलनि मलाखड़नि ते हेॾे ईंदा आहियूं चढ़ी। 2-3 मेला कया आहिनि। उठ कमाट आहे, हल्को आहे। हा जी जी साईं उते बि उठा आहिनि पर हाल घणियूं गाॾियूं थी वियूं आहिनि। जी साईं पाणी सही तक़रीबन 10-15 ॾींहं नथो पी सघे। हा सुक जो बेड़ो आहे, 15 ॾींहं नथो पीए त ख़ैर आहे। जी हा हली वेंदो बिल्कुलु। गाह त ज़रूरु खपेसि न। जी साईं तव्हां उठनि जी रोड ॾिठी ही ते उठ परे परे खां आया आहिनि। सुवार ॿुधाईंदा त केतिरियूं जिन्सूं उठनि जूं, जंहिंमें सवली जेका जिन्स आहे असां उतरादी उठ जी जिन्स आहे। कैमरामैन मोर बोमरे सां गॾु नियाज़ बोमरो, KTN न्यूज़ नारो।
थोड़ी बाही मथे बाबा, थोड़ी बाही मथे। एक भालो भले स्वार जो सजे जो जोड़िया सब आए सब जोड़िया नहीं था। तारीख तारीख तारी 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 वाह पुत्र वाह। आगे